अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उनड़ कशमोर थाणे जे SHO C सेक्शन कादर बंगवार ऐं थाणे जे मुंशी एहसान संजरानी ह्यूमन राइट जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट कशमोर अब्दुल नबी खां 84,000 रुपया रोक रक़म खसे सख्त तशद जो निशानो बणायो। पुलिस जे अहिड़े अमल जी ह्यूमन राइट जस्टिस डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन अब्दुल वहाब अब्बासी पारां सख्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कई आहे ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो अब्दुल नबी रिंद सां इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में पूरे सिंध जे अंदरि ह्यूमन राइट्स जा कारकुन सख़्त एहतजाज कंदा। मुंहिंजो नालो अब्दुल नबी आहे, एहसान संजरानी। हे तव्हां ॾिसो मुंहिंजो रत, हे ॾिसो मूंखे 5 ॼणनि सां वेही करे कुटे करे हाणे मां वञा थो थाणे ते A सेक्शन में ऐं इहो वीडियो बि भरियां थो। हे तव्हां ॾिसो था, हे रत मुंहिंजो अॼु ईद जो ॾींहुं आहे। हे ॾिसो तव्हां रत मूंखे कुटे खामखा कुटे, एॾो बि न आहे। हे तव्हां ॾिसो संजरानी पुलिस वारो आहे। हाणे हे हालत आहे, हे वीडियो मां भरे करे मोकिलियां थो ऐं हे धक ॾिसो तव्हां मुंहिंजो, मुंहिंजे रत खे धक लॻियल, कन खे धक लॻियल आहे। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।